हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ सिद्धी खोसो में काराण तकरार तां बंगलाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। लठूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं पिणु शामिल आहिनि। ॿिन्ही धुरनि में छिकताण ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। मसइलो इहो आहे त असां कयूं पिया लाभ में हो 2 ॼणा हुया। उहे केरु हुया? 11 हुया। काथूं जा? वो हाजी शाल गुट जा। तव्हां केरु आहियो? असां 11 काथूं जा? हाजी शाल गुट जा। पर असां कमु कयूं पिया शरीफ़ खोसे वटि। 2 ॼणा कमु करनि पिया। असां ओॾे जेके तव्हां सां विढ़िया आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि? हिकु जो दरिया ख़ान, ज़हूर, मंसूर, नालो छा आहे त अब्दुल्ला, इक़बाल। जेके ॾकनि, जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि? हिन जा हा, रहमान, शहदोस्त, 2 ॿार आहिनि। जेको आहे त हथी ख़ाली हुया 2 ॼणा। मसइलो छा आहे? छाजे कार नाहक ॾिनो कारण जो कारा तव्हां उहे आहिनि? कारा है तव्हां आहियो? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।